नौशरफ रोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो रानीपुर जे पीर असर शाह हवेली में बेदर्दी से हवस जो निशानो बणियल ऐं क़तल कयल शहीद फातिमा फोड़ो जे केस सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ बिरिया शहर में साइती लायर्स फोरम जे चेयरमैन फातिमा फोड़ो केस जी पैरवी कंदड़ एडवोकेट अमर इम्तियाज़ ऐं गरीब नवाज़ वेलफेयर एसोसिएशन जे चेयरमैन मैडम शहनाज रांझाणी जी अगवाणी में रैली कढी वई ऐं मुतालबो कियो वियो त शहीद फातिमा फोड़ो जो क़तल केस स्पेशल कोर्ट जोड़े उन में हलायो वञे ऐं फातिमा फोड़ो जूं टेस्टूं कंहिं मनियल लेबॉर्ट्री खां करायूं वञनि। हिते लेबॉर्ट्रियुनि ते रेट मुक़रर लॻा पिया आहिनि। उन खां अलावा वफ़ाक़ी मिनिस्टर खां घुर थी कजे त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुशावरत करे कंहिं सीनियर एडवोकेट खे जज मुक़रर करे फातिमा फोड़ो जो केस हलायो वञे। आर्गुमेंट्स थी चुका आहिनि असांजे वकीला साहिबनि जे तरफ़ां जेके पेश थिया फातिमा फोड़ो जे केस में ऐं इंशाअल्लाह होपफुल आहियूं त इन में रिमांड भी मिलंदो। फर्दर इहा हुई त कल्ह मुंहिंजी आईओ सां ॻाल्हि ॿोल थी हुई कुझु इम्पोर्टेंट जेके एविडेंस हुयूं त उन जे हवाले सां त जॾहिं तव्हां हिकिड़ो CCTV कैमरा तव्हां रिकवर करे सघो था त हुन जा पर्सनल जेके इस्तेमाल जूं जवाबदारी शयूं आहिनि उहे छो कोन थियूं रिकवर थियनि। त पर्सनल में हुनजो लैपटॉप थी सघे थो, पर्सनल में हुनजी फ़ोन थी सघे थी। पोइ कल्ह हुन एफर्ट्स वरिता ऐं हिकिड़ी मोबाइल फ़ोन जेका आहे हिन रिकवर कई जंहिंजो पिन कोड हिन ॿुधायो कोर्ट में आईओ त हू नथो ॿुधाए ऐं हुनजो फेस ते आहे हू चए थो मां जेका आहे सा मूंखां विसरी वियो पिन कोड। ऐं ॿी मोबाइल बि आहे जंहिंमें अञा वॾा बि राज़ फाश थींदा ऐं जेके बि IDs हूंदियूं, जेके बि मुख़्तलिफ़ चिट हूंदी व्हाट्सएप ग्रुपनि ते या जेको पर्सनल नंबरनि ते हिन जी आशी कई हूंदी। मां रिक्वेस्ट इहा बि अनुरोध कई थी कि हिन जी डेटा जेका आहे उहा मैसेजिस जी ऐं कॉल्स जी उहा घुराए उन मां बि असांखे ख़बर पवंदी कि हिन जा कहिड़ा कहिड़ा रिलेशन्स आहिनि। मुल्ज़िमान की जानिब से कोई कमेंट हुए जब आईओ ने उससे बात? तो मुल्ज़िमान की तरफ से तो एक ही कमेंट आ रहा है अभी कि ये इनोसेंट है और इसको जो है वो अपना जैसे किया जाए। नो दिन बड़े दिन इन्वेस्टिगेशन आम मुल्ज़िम होता है तो उसके लिए तो पुलिस न जाने क्या करती है, इस दफ़ा क्या